ख़बर शेयर कयूं पिया कंधकोट मां। कंधकोट जे गुलशेर पाड़े जे माड़वाई कॉलोनी में कुछ महीननि खां गैस न हुजण ख़िलाफ़ हितां जा रहवासियुनि हथनि में प्ले कार्ड ऐं गैस जा चुल्हा खणी राजा गोपीचंद, अर्जन दास, मोहनलाल, खेरचंद, दर्पण कुमार, इंदरलाल, विनोद कुमार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन माड़वाई कॉलोनी जो गैस बहाल कयो। माड़वाई कॉलोनी जे गैस जी बंदिश नामंज़ूर जी नारेबाज़ी कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गैस जी बंदिश ऐं लोड शेडिंग जो आज़ार केतिरे अरसे खां वठी आहे, पर 3 महीननि खां वठी गैस मुकमल तौर बंदि आहे। मजबूरन हितां जा रहवासी काठियूं ॿारे ऐं सिलेंडर भराए रहिया आहिनि। वक़्त सर रुध पचाव करण बि मुश्किल आहे। माण्हू मजबूर थी होटल तां मानियूं ऐं चांहियूं वठी अचनि था। वक़्त सर स्कूल जे ॿारनि ऐं कम ते वेंदड़ मर्दनि खे नाश्तो मिलण बि मुश्किल बणिजी वियो आहे। गैस पाइप लाइन अंदरि नालियुनि जो पाणी भरिजण सबबि गैस नथो निकिरे, जंहिं करे असीं हितां जे चूंडियल नुमाइंदनि ज़िले इंतिज़ामिया गैस जे आला अमलदारनि खां मुतालबो करियूं था त गैस जे बंदिश ऐं गैस न हुजण जो नोटिस वठी करे गैस बहाल कराए अवाम खे परेशानी खां बचायो वञे। ॿी सूरत में DC ऑफिस में गैस ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो।